नाज़रीन, हैदराबाद में बिजली जी लोड शेडिंग जो आज़ार घटि न थियो। बिजली जी अण ऐलाने लोड शेडिंग सबबि शहर में पानी जो बहरान भी पैदा थी वियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर, इन हवाले से वधीक अपडेट कजो। जी हाँ, बिल्कुल सारा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी हैदराबाद में भी हेस्को पारां बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग जो आज़ार है वो ख़त्म न थी सघियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेस्को पारां बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। जंहिं सबबि जेके शहरी आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेस्को पारां बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग सबबि शहर में पाणी जो बहरान पिणु पैदा थी वियो आहे। शहरी जेके आहिनि टैंकर पैसनि ते घुराइण ते पाणी जो जेको आहे मजबूर थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद जो तलको कासमाबाद आहे, हुन जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। मेन कासमाबाद, शेरिश नगर, नसीब नगर, अलमदार चौक, सिटीज़न कॉलोनी, मारवी टाउन, उन खां अलावा जेके शीदी ॻोठ, वहदत कॉलोनी, अनवर विलास में मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते 12 खां 14 कलाक बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग जारी आहे। जॾहिं त तालको लतीफ़ाबाद आहे, उन जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। हुसैनाबाद, लतीफ़ाबाद 4, 6, 10 नंबर समेत ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उते बि 14 खां 16 कलाक बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग जारी आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो तालको सिटी आहे, उन जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। हीराबाद ऐं टिंबर मार्केट समेत ॿिया जेके कारोबारी इलाइक़ा आहिनि उते बि 14 कलाक खां 16 कलाक ताईं बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग जारी आहे। जॾहिं त तालको बहराड़ी आहे, उन जा बि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, हूसरी जा जेके ॿिया बि इलाइक़ा आहिनि, ॻोठ आहिनि मुख़्तलिफ़, उते बि बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। जंहिं सभु जेके शहरी आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां तव्हांखे पासे ॿुधाईंदो आहियां, शहर जा केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते महीनो गुज़रण बावजूदि उते सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील थी सघिया आहिनि। उहो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करण जे लाइ इलाइक़े वासियुनि खां हेस्को अमलदारनि पारां जेको आहे सो ॻरी रिश्वत तलब कई पई वञे। जंहिं सभु जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु परेशान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन सूरताल खां पोइ शहर में पाणी जो बहरान पिणु पैदा थी वियो आहे। इन सिलसिले में शहरनि जो जेको चवणु आहे त इन हेस्को पारां बिजली जी गैर ऐलान लोड शेडिंग सबबि हू सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पाणी जो बहरान पैदा थी वियो आहे। हू पैसनि ते टैंकर घुराइण ते मजबूर थी विया आहिनि। शहरनि हेस्को अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त जी हेस्को अपडेट करण लाइ मुदस्सिर अव्हां जी महिरबानी।